सखर खां वाक़े आगाह कंदा हलूं। सखर एहतसाब अदालत खुराक खाते में कणक करप्शन रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत फूड इंस्पेक्टर सूधो 2 ॼणनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत ॾोह साबित थियण ते फूड इंस्पेक्टर अब्दुल गफ़ार कलवड़ ऐं अब्दुल रशीद मलिक खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। सज़ा आयल ॿिन्ही जाबदारनि ख़िलाफ़ साल 2015 में कणक करप्शन जो रेफरेंस दाख़िल कयो वियो हुयो। सज़ा आयल फूड इंस्पेक्टर अब्दुल गफ़ार कलवड़ 4.5 सालनि खां जेल हवाले थियल आहे ऐं अब्दुल रशीद मलिक ज़मानत ते आज़ाद हुयो। अदालत करप्शन वारी रक़म अब्दुल गफ़ार कलवड़ मथां 2 करोड़ 22 लख ऐं अब्दुल रशीद मलिक मथां 1 करोड़ 78 लख ॾंड विधो हो। हिकु भेरो ॿीहर वाक़े आगाह कंदा हलूं। सखर जी एहतसाब अदालत खुराक खाते में कणक करप्शन रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत फूड इंस्पेक्टर सूधो 2 ॼणनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत ॾोह साबित थियण ते फूड इंस्पेक्टर अब्दुल गफ़ार कलवड़ ऐं अब्दुल रशीद मलिक खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। सज़ा आयल ॿिन्ही जाबदारनि ख़िलाफ़ साल 2015 में कणक करप्शन जो रेफरेंस दाख़िल कयो वियो हो। सज़ा आयल फूड इंस्पेक्टर अब्दुल गफ़ार कलवड़ 4.5 सालनि खां जेल हवाले थियल आहे ऐं अब्दुल रशीद मलिक ज़मानत ते आज़ाद हो। इन हवाले सां सखर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर लाइन ते मौजूद आहे। जी मोरड़ो, आगाह कजो। जी बिल्कुल, एहतसाब अदालत खुराक खाते में कणक करप्शन रेफरेंस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। अदालत ॾोह साबित थियण ते फूड इंस्पेक्टर अब्दुल गफ़ार कलवड़ ऐं अब्दुल रशीद मलिक खे 7 साल क़ैद ऐं करप्शन जी जेका रक़म ॼाणायल आहे रेफरेंस में उहा ॾंड तौर सज़ा ॾिनी वई आहे, ॿुधाई वई आहे। अदालत जे तरफ़ां जेको आहे नेब अदालत में साल 2015 में खुराक खाते में कणक करप्शन जो रेफरेंस जेको आहे एहतसाब अदालत में दाख़िल करायो हो। उन रेफरेंस में नेब जे तरफ़ां ॼाणायो वियो हो त फूड इंस्पेक्टर अब्दुल गफ़ार कलवड़ ऐं अब्दुल रशीद मलिक जे तरफ़ां करप्शन कई वई आहे। अब्दुल गफ़ार कलवड़ मथां 2 करोड़ 22 लख रुपया ऐं अब्दुल रशीद मलिक मथां 1 करोड़ 78 लख रुपया जेको आहे करप्शन ॼाणाई वई हुई। रेफरेंस में अदालत जे तरफ़ां ॿुधायल फ़ैसिले में क़ैद सां गॾु जेका करप्शन जी रक़म आहे उहा ॾंड तौर सज़ा ॿुधाई वई आहे। अब्दुल गफ़ार कलवड़ 4.5 सालनि खां जेल हवाले हुयो ऐं अब्दुल रशीद मलिक ज़मानत ते आज़ाद हो। अदालत जे तरफ़ां ॿुधायल फ़ैसिले खां पोइ ॿिन्ही जवाबदारनि खे सेंट्रल जेल माणे छॾियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।